आगाह कयो के सिंध रेंजर्स जो इंटेलिजेंस जान की बुनियादनि ते कराची के इलाइक़े सेक्टर E5 न्यू कराची में बंद पियल गोदाम ते छापो हयो वियो आहे। वॾे अंग में हथियार ऐं बारूदी मवाद भी हथ कयो वियो आहे। आगाह कयूं पिया रेंजर्स तर्जमान मूजिब बरामद थियल हथियार MQM लंडन के दहशतगर्दनि कराची ऑपरेशन दौरान लिकाया हुआ ऐं मुस्तक़बिल में दहशतगर्द कार्रवाई लाइ इस्तेमाल करण जो ख़दशो हो। इन जा अपडेट्स वठंदासीं कराची में महताब अली शहर का। महताब, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल बिशार तव्हांखे ॿुधायां त सिंध रेंजर्स इंटेलिजेंस जे ॼाण जी बुनियाद ते कराची के इलाइक़े सेक्टर A5 न्यू कराची में बंद पियल हिकु गोदाम ते छापो वियो आहे, जंहिंमें वॾे तादाद में हथियार ऐं बारूद मवाद जेको आहे हथ कयो वियो आहे। रेंजर्स तर्जमान मूजिब ॿुधायो आहे त बरामद थियल जेको हथियार आहिनि उहे MQM लंडन जी दहशतगर्दी कराची में ऑपरेशन दौरान लिकायल हुआ ऐं जंहिंमें मुस्तक़बिल तौर ते दहशतगर्दी कार्रवाई में इस्तेमाल करण जा ख़दशा हुया। तव्हांखे ॿुधाए हलो त जेके हिन में वॾो जेको हथियार हथ वियो आहे तव्हांखे ॿुधाए हलो त हुन में कलाशनकोफ राइफल ऐं पिस्टल आहिनि ऐं वॾी तादाद में जेके गोलियूं हथ कयूं आहिनि। जी ठीक है महताब, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।